गिलगित बल्तिस्तान में आम चूंडूं हिन साल जे पहिरें महीने यानी जनवरी में थियणियूं हुयूं, पर बुलंद पहाड़नि वारे हिन देश जूं हसीन वादियूं सफ़ेद बर्फ़ जे गरम तहनि हेठां ढकियल हुयूं। हुन करे चूंडुनि खे पोइते कंदे नेठि जून जो महीनो अची वियो आहे। हिन महीने में गिलगित बल्तिस्तान जूं वादियूं साए गाह ऐं गुलनि सां सथियल हूंदियूं आहिनि। उन्हनि वादियुनि जे विच में वहंदो आहे मिनरल वाटर खां वधीक सिहत बख़्श ऐं अछे अजरे पाणी जहिड़ियूं पहाड़ियूं नदियूं, पर हितां जे उसलूकनि माण्हुनि जा अंदर उन पाणी खां बि वधीक साफ़ ऐं शफ़ाफ आहिनि। पर हाणे सियासत जी पॉल्यूशन उन्हनि पहाड़ी वादियुनि में बि अची वई आहे। हिन वक़्तु बिलावल ज़रदारी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो सियासी ऐं ख़ानदानी नक़ाब पाए गिलगित बल्तिस्तान जी अबोझ ऐं मासूम माण्हुनि खां वोट फुरण जी कोशिश करे रहियो आहे। वोटनि जी उन चोरी ज़ोरी वारे रेज़न रांदि में पीपल्स पार्टी जी हरीफ़ मुस्लिम लीग नून आहे। हिन जो कुराड़ो कागज़ी शींहुं मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ बि मैदान में लथल आहे, जॾहिं त गिलगित बल्तिस्तान में तहरीक इंसाफ़ मथां अमली तौर ते पाबंदी पियल आहे। हिन पार्टी जा मक़ामी लीडर गिरफ़्तार कया पिया वञनि ऐं मर्कज़ी अॻवाननि खे एयरपोर्ट ते रोकियो पियो वञे। पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून जे विच में ही इलेक्शन कूड़नि नारनि कूड़नि वाइदनि वारी इहा मैच आहे जंहिंजी एम्पायर एस्टेब्लिशमेंट आहे। ॾिसजे त एम्पायर जे आङिर कंहिंजी हक़ में थी खजे। जेकॾहिं उन मुक़ाबले में पीटीआई खे आज़ादी सां चूंड मुहिम हलाइण जी इजाज़त हासिल हुजे हा त मुमकिन आहे इहा सर सीटनि ते सोभ माणे हा, पर मुल्क जे क़ैदी कप्तान वटि बि सखणा सियासी वाइदा आहिनि। गिलगित बल्तिस्तान जो अवाम पुरअमन सचाई पसंद आहे। पाकिस्तान जे सियासी गदलाण उन अवाम खे पंहिंजे रंग में रंगी रही आहे। इहो अलमियो आहे हक़ीक़त पसंद ऐं उसूली माण्हू इंसान सिर्फ़ हसरत करे सघनि था त गिलगित बल्तिस्तान खे संदन इल्म अक़ल ऐं उसूलनि वारा ई नुमाइंदा मुयसर थी सघनि, जेके वादियुनि जे अवाम सां कूड़ा वाइदा करण बदिरां उन्हनि जूं पुराणियूं पेड़ाऊं ऐं झूना मसइला हल करे संदन ज़िंदगी में सुख जो सिज उभारे। गिलगित बल्तिस्तान जे बर्फ़पोश वादियुनि मां जून महीने जी सिज बर्फ़ त ॻारे छॾी आहे, पर जेका बर्फ़ हिन वादीअ जे मासूम अवाम जे दिलनि ऐं दिमाग़नि ते सदियुनि खां ॼमियल आहे, उहा त सिर्फ़ शऊर जे सिज सां ॻरी सघे थी। पर सवाल आहे त शऊर जो सिज कॾहिं उभरंदो।